सोना साईं भला इतरा जे किथे गायब हो समय को न बाचो न को फोन दे रास्तो न छा आखिर मसलो छा है आऊं चक को नवी ओ तू चक को नहीं ओ तू मुके घट में गाल त करिया मां तो के डॉक्टर के दिखारिया तू सफा कमाल जी करी देख खबर जो खैरा भला अपने के शादी नाले राजी कयो थी या न्या अपने पान दे मुझे पूछा बंदूक खणे बोले बस लगी पई है अन्या लगी त पई अन्या तैयारी को न गई थी तैयारी कंदिस भला हिय कर रात जो 3 बजे दारे आऊं दो दी कपड़ा पन्नी में रखी छड़िया जी तो या भजी हलन आदि ये सही है वो बोला या भजी हूं या न मुझे मतलब वादे यो भजी ना लूं ये सब पुराना स्टाइल है बुदे हिय कंदा जी पढ़िया सा मां नहीं घर में चांद गाल बुध हां तुझी छोकरे का इश्क तो कया अगर जे तू इज्जत चाहे तो तुझी छोकरे वक्त इज्जत मां मुझे हथ में ये सही है या तो के भजाई खड़ी नहीं है सही है भाई हलंदा सी हल ठीक है पाण रात जो भजी हलन आदि भाई हलंदा दी चंगो पैसा त दे पैसा दी घणा खपन मड़ी 10,000 सॼी ज़िंदगी में कोन कमाया न भला हीअं कर खणी तो जो के भला 10,000 खन खर्च पाणी ॾियां थो ठीकु आहे आऊं वठंदी सही त 10,000 वठंदी सही ईअं घटि कोन वठंदी सही न त आऊं वेंदी हले सी मार तूं मूंखे छॾियो थी वञी आऊं वेंदी सली ओ यारी कहिड़ी यारी आहे 10,000 वारो 10,000 तोखे 2,000 रुपया ॾियां पोइ आस्ते आस्ते तोखे ॾींदो थी 10,000 का घटि न मां तोखे ॾियां घटि कोन्हे को न पोइ माना तोखे न ॾियां पोइ तूं छा कंदी आऊं वेंदी सली हल पोइ वञ हाँ वञा हल पोइ वञ 10,000 रुपया खपनि रन भई ठोकड़ी पैसा पैसा न सुठो को कई बड़े वा यारी अॼुकल्ह जो इश्क के न कम जो इश्क